मुझे सोने हबीब जो फरमान है कि गालायण सही न तो अचे तो बंद करे पंहिंजी ज़बान उन जरा चुप रहण में इबादत खामोश रहण में इबादत बुरे लफ्ज़ गालायण खां जैसा कंहिंजी इज्जत जो घट थींदी हुजे कंहिंजे शान ऐं इज्जत ऐं वकार में हर्फ़ ईंदो हुजे कंहिंजो नालो ग़लत वठण कंहिंजो नक़ब ग़लत वठण खां वो चुप करे वेठो हुजे तो वो बेहतर आहे। साईं फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाह जेको अल्लाह ते ईमान रखे तो वल यौमिल आखिर जेजो क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आ उन्हें के मां मोहम्मद करीम तो चवा जे मोमिन आहियो जे अल्लाह ते ईमान थव त मूं मोहम्मद करीम जो चयो मञो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो भला जे सुठो नथा ॻाल्हाए सघो त चुप करे वेठो ॿ ॻाल्हियूं आहिनि या सुठो ॻाल्हायो या चुप कयो कहिड़ी ॻाल्हि कंदो चओ ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि जे सुठो ॻाल्हाइण आयो त सुठो ॻाल्हाईंदासीं मठिया ॻाल्हाइण खां चुप भली हाँ चुप करण खामोश रहण जाहिल जे लाइ ढको आहे ऐं आलिम जो ज़ेवर ऐं सींगार आहे। आलिम चुप कयूं खामोश वेठो हुजे न उनजी इज्जत आहे वकार आहे शान आहे आलिम ऐं जाहिल जे लाइ पर्दो आहे ॻाल्हाईंदो त बकवास कंदो न घटिया लफ्ज़ ॻाल्हाईंदो कंहिंजी दिल आज़ारींदो कंहिंजी गिला कंदो कंहिंजी ग़ीबत कंदो बुरा लफ्ज़ ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो उन खां उहो चुप कयूं वेठो हुजे त चुप उन जे लाइ भली